नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं। हैदराबाद जी औरत एएसआई आयशा शेख एसएसपी हैदराबाद जी ऑफिस में क़ाइम ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज मारिया नवीद ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम लगायो आहे, जंहिंजो एसएसपी नोटिस वरितो आहे। अहम ख़बर हैदराबाद मां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद जी औरत एएसआई आयशा शेख एसएसपी हैदराबाद जी ऑफिस में क़ाइम ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज मारिया नवीद ते तशद्दुद करण जो इल्ज़ाम लगायो आहे, जंहिंजो एसएसपी पारां नोटिस वरितो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। हैदराबाद मां अब्दुल रसूल चांड जो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल मुबशर। हैदराबाद में कायम ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज है मारिया नवीद, जंहिं मथां लेडी एएसआई आयशा शेख तरफां तशद्दुद जो इल्ज़ाम लगायो आहे। जॾहिं त इल्ज़ाम लॻाइण खां पोइ हुन अहिड़ी दरख़्वास्त जेका आहे उहा बि एसएसपी वटि जमा कराए छॾी आहे, जंहिंखां पोइ एसएसपी हैदराबाद वाक़िए जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो वञां, असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे मुतासिर एएसआई आयशा शेख सां। हुनजो चवणु आहे त ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज मारिया नवीद तरफ़ां हुनखे फ़ोन कई वई त हुनजी ऑफिस में कंहिं कंप्लेन थी आहे, उहे पेश थियनि। जंहिंखां पोइ जीअं ऑफिस में एंटर थिया त हिन जी मोबाइल खसी वई। मोबाइल खसण खां पोइ हिन जो मोबाइल जेको पासवर्ड आहे ज़बरदस्ती उहो पासवर्ड पिणु वरितो वियो। पासवर्ड वठण खां पोइ हिनखे ॿाहिरि वेहण जो चयो वियो, जंहिंखां पोइ ॿाहिरि वेठी हुई ऐं संदसि जेको बिरादर आहे उहो हुन सां गॾु हो। त हुनजे साम्हूं जेका ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज आहे मारिया नवीद तरफ़ां हुनखे ते तशद्दुद जो निशानो जेको आहे उहो बणायो आहे। जॾहिं त मुतासिर लेडी एएसआई औरत जो चवणु आहे त हुनखे तशद्दुद जो निशानो बणाइण वारी जेका सीसीटीवी आहे उहा बि एसएसपी ऑफिस में मौजूदु आहे। जॾहिं त हुन मुतालबो कयो आहे आईजी सिंध डीआईजी हैदराबाद समेत वस वारनि खां त फौरी तौर ते हिन सां थियल नाइंसाफ़ी जो नोटिस वरितो वञे, जॾहिं त हिन वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कई वञे। जंहिंखां पोइ एसएसपी हैदराबाद तरफ़ां कंप्लेन सेल जे इंचार्ज ऐं मुख़्तलिफ़ ऑफिसरनि ते मुश्तमिल हिकु टीम जोड़ी आहे जेका हिन वाक़िए जी जांच कंदी। जॾहिं त ह्यूमन राइट्स सेल जी इंचार्ज मारिया नवीद हुन खां अलावा लेडी अहलकार आयशा जेका शेख आहे हुनजा बयान पिणु कलमबंद कया वेंदा। जी अब्दुल रसूल चांड, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।